कराची मां रिपोर्टर असद अली। कराची सिंध दोस्त फॉर्म जे चेयरमैन आगा शाह ज़मा चयो आहे त शाहराह फैसल थाणे जी हद में 1.5 महीनो गुज़रण बावजूद पुलिस गुलिस्तान जोहर में नौजवान जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार गिरफ़्तार करण में नाकाम आहे। सिंध दोस्त फॉर्म पारां नौजवान जे क़त्ल ख़िलाफ़ आचर ते कराची प्रेस क्लब ते एहतजाज जो ऐलान। सानिया वंदन खे शिरकत जी अपील। डिस्ट्रिक्ट ईस्ट प्रेस क्लब में ॿियनि उहिदेदारनि सां गॾु साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त शाहराह फैसल थाणे जी हद गुलिस्तान जोहर में 22 वरनि जे पुरित हज़ूर बख़्श जे आंधीअ खे शीशा बार जे मालिक बासर जवाबदार असद क़त्ल कयो। हुन चयो त पुलिस पारां जांच हली रही आहे, जंहिं मां पुर उमीद आहियूं त अणधरी जांच वाक़े में मुलविस जवाबदारनि खे सज़ा ॾियारण इंसाफ़ फराहम कयो वञे। हुन चयो त नौजवान जे क़त्ल ख़िलाफ़ आचर ते 2 वॻे कराची प्रेस क्लब ॾाढो एहतजाज कयो वेंदो, जंहिं में सानिया वंदन खे शिरकत जी अपील कयूं था। आगा शाह ज़मा चयो त मुतासिर ख़ानदान हिन वक़्तु सख़्त तकलीफ़ में आहे। इंसाफ़ ॾियारण ताईं जिदोजहद जारी रहंदी। सिंध दोस्त फॉर्म जे चेयरमैन सचल ॻोठ में ख़ानगी तक़रीब में हथियारबंदनि पारां सूफ़ी रागी ख़ालिद भट्टी ऐं संदसि टीम ते फायरिंग जी मज़म्मत कंदे जवाबदारनि जी फौरी गिरफ़्तारी जो पिणु घुर कई आहे। इन मौक़े ते सिंध दोस्त फॉर्म जे चेयरमैन आगा शाह ज़मा ॿियनि कराची डिस्ट्रिक्ट ईस्ट प्रेस क्लब जे नई चूंडियल जी आयल उहिदेदारनि खे अजरक ऐं गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी।